रमेश वाली साहब चयो त कचहरी कंदासूं तव्हांखे 15-20 दोस्तनि सां मिलाईंदमि। मूंखे इहो कोन ॿुधाईंदा हज़ारनि जो हिते प्रोग्राम ठहियो पियो आहे, दोस्त वेट पिया कनि। पहिरीं असांजे प्रोग्राम ते तव्हां थींदा ईंदासीं ऐं आख़िरी प्रोग्राम राणे साहब वटि कंदासीं, पर राणे साहब जो फोन आयो, पोइ राणे साहब जो स्टाइल आहे हो मां चयो बाबा मां पहिरीं राणे साहब वटि थो वञा, बाक़ी प्रोग्राम पोइ कंदासीं। देर जी तव्हां खां माफ़ी। अगरि जेके वण ते चढ़ण सेखारियूं था उन खे असां लाहिण बचे थो ऐं चढ़ण में सेखारियोसीं पर लहण न सेखारियोसीं। जॾहिं धिक खाईंदो रहंदे मां त उहो ख़बर पवंदसि। ऐं ॿी ॻाल्हि धर्मदास कई, चई त तव्हां जेको आहे सो नांग खे खीर पियारियो आहे। अदाजे नांग खे खीर पियारे सघां थो त ॾंदनि समेत उहो रत कढणु मूंखे अचे थो ऐं जेको ज़हर भरियल आहे उहो कढणु मूंखे अचे थो। सो भले इस्तेमालु थियो, इस्तेमालु थिए पियो, इस्तेमालु थियणु चाहींदो हो कि अहिड़ी जे सवली सीट हुजे हा त घणा ई चङा मुड़ुस वेठा जेके तव्हांखे जेको आहे सो इशारा करे करे कोई छा चवंदा आहिनि फलाणी शइ ॾेई करे अॻिते कयो आहे, पाण पोइते वेठा कि उनखे ख़बर ई हशर छा थींदो, उनखे ख़बर ई वोट मिलणा कोन्हनि, उनखे ख़बर ई त लाल माली जेका थोरी घणी हैसियत बचल उहो ख़तमु करणु उनखे चाहींदो आहे सीट ते। नवाब यूसुफ तारपुर के सामने लाल माली मुकाबलो करे, पाकिस्तान पीपल्स पार्टी से लाल माली मुकाबलो करे। एक कूड़े फ्रॉड ते, एक कूड़े बहानन ते, छह तरह जे कूड़े ॻाल्हियुनि ते जे पार्टी जो सां तालुक रखंदो आहे न लाल, उन पार्टी जो चेयरमैन आहे इमरान न्याज़ी। अज ताईं इमरान न्याज़ी के तकरीर में कहा के स्टेटमेंट में छक्कर जो जिक्र बुझो जे पार्टी के मालिक के परवाह ना है होंगे इन चमचन चपाटन के परवाह हुंदी कदे भी न। जे सिंधु दरिया जो धनिया तो बिलावल भुट्टो ज़रदारिया जे इन्हें दरिया जी मालकी कई तो ताजे दोस्त ताजे मोहसिन नवाब यूसुफ तारपुर मालकी कई हर कई पानी पहुंचाने की कोशिश कई, आखिरी तेल जे बॉर्डर को सही पानी पहुंचाने की कोशिश कई। ऐं मुझे तव्हां खां इहो सवाल आहे त जे सिंधु दरिया खे वोट ॾियण जो हक़ मिलियो तो हो वोट कंहिंखे ॾींदी? सो हे कुछ दिन जो मज़ो आहे, कुछ दिन जो मिलाकरो आहे, पर मिलाकरो पंहिंजे बराबरी वारे सां हूंदो आहे त मज़ो ईंदो आहे। जे मिलाकड़े में हिकिड़ो सफ़ा राणो साहब हुजे ऐं ॿियो सफ़ाई हुजे त पोइ उन मिलाकड़े खे ॾिसण में मज़ो ई कोन थो अचे। ख़बर आहे खटे वेठो आहे राणो साहब खां ॿियो घटे कोन थो सघे। सो तव्हांखे मूंखे ख़बर आहे मज़ो घटि पियो अचे, पर हाणे जहिड़ी शइ आहे चाइना जो माल ॾाढा अहिड़ो ई हूंदो आहे। उहे चवनि था त हे पार्टी कहिड़ी जो आहे, पीटीआई जे टिकट तां बीठो कोन्हे, फंक्शन लीड जो कोन्हे, हे पार्टी कहिड़ी जो आहे। सो दोस्तनि जो साईं हे बिना नंबर प्लेट वारी गाॾी आहे, फ़िलहाल हलण ॾियोसि जैसे वही एक्साइज वाला रोकन काबुली गाड़ी आई है। ये हैरत की गाल आ मलाकड़ी चो तो गाल केसो तो ये ओ कैंडिडेट आ जेको रोज सुबह जो निंड में उथे तो ख्वाब ॾिसी को खतरनाक रण तो करे धांधली थी वई, धांधली थी वई, धांधली थी वई, धांधली थी। शाम जो वरी बीरण को करे, सरकार ताकत इस्तेमाल पे करे।
अलाए कहिड़ी ताक़त असांखे त का ताक़त सरकार जी नज़र नथी अचे। वरी शाम जो चए थो त बाबा सरकारी मशीनरी मुंहिंजे ख़िलाफ़ शुरू थी वई आहे। ऐं आख़िर में सोमल पण चए थो मां बाइकॉट थो कयां, मां बाइकॉट थो कयां, मां धरनो खणा। अरे ख़ुदा जा बंदा, तूं धरने जी ॻाल्हि रोज़ कईं, 4 माण्हू तुंहिंजे पोयां वीचारनि, इहे बि भॼी वेंदा, हिननि खे त रोक। मां फ़ख्र सां चवां थो अल्हम्दुलिल्लाह हे जेको उमरकोट ज़िले जा जेके मुंहिंजा हिंदू भाउर आहिनि, जेके मुंहिंजी माइनॉरिटी आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां दिली तालुक़ रखे थी। ऐं ख़ुसूसन माली बरादरी जो नवाब यूसुफ कानपुर सां हिकु अहिड़ो रिश्तो हो, प्यार ऐं मोहबत जो रिश्तो जो अॼु बि इन लालीअ जी हिमत कोन थी थिए त हिते मुंहिंजे दोस्तनि सां वोट घुरण जी कोशिशि करे सघे। माइनॉरिटी तो हुए पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु आहे, पर तव्हां ॾिसंदा त इंशाअल्लाह 80 सैकड़ो माली कम्युनिटी बि वोट असांखे कंदी, पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कंदी। टाइम वेझो आहे, 17 तारीख़ इंशाअल्लाह ताला इलेक्शन जी डेट आहे। ऐं मां सम्झां थो त 11 बजे ताईं तव्हां ख़ुशख़बरी वोट वठी ईंदा पंहिंजी पंहिंजी पोलिंगनि जी। छो त हिकिड़ो किथे को बुनियाद कोन्हे कि यूनियन काउंसिल में 42 यूनियन काउंसिल्स खे तव्हां ॻणी वठो, 7 टाउन कमेटीज़ खे तव्हां ॻणे वठो, हिनजी किथे का वोट बैंक माण्हू का शइ कोन्हे। जिथे वञे थो जे यूनियन काउंसिल में वो हमरा पहिरीं जेको आहे घर छॾे भॼो था वञनि त पोइ असां वटि इहा चटी छो थी अचे। ऐं वधीक जेको आहे सो मां छा करायां यार, वेट कंदासूं 17 तारीख़ जो, पर महिरबानी करे हिकिड़ो ग्रुप कर, अवां महिरबानी करे ग्रुप कयो, इन नाले खे जो हथ न कढे, बीठो रहे त ख़बर पए 10 बजे पीपल्स पार्टी की थी दसे सियासी मौत सां। ये मुकाबला पीपल्स पार्टी सां न कॾहिं करे सघिया न करे सघंदा। बाक़ी फ्यूचर मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, जेका अॼु रण आहे सुभाणे बि उहा रण हूंदी, परी बि उहा रण हूंदी, 17 तारीख़ में सारी रण हूंदी। मूंखे वोट कोन पिया, माण्हुनि खे अचणु कोन ॾिनो, माण्हुनि खे फिराए छॾियो, सरकारी मिनिस्ट्री, हे साॻी ॻाल्हियूं, हे साॻा बहाना जेके सदाईं खणंदो आयो, साॻा बहाना खणंदो। माण्हू चवनि था त 10 साल MNA हो, ॿियो त भला ख़ुदा ख़ैर करे समझी, भला पंहिंजे पाड़े में का स्किनस, पंहिंजी बिरादरी में का स्किनस 10 साल में कम करूं के सुपरकोट ला कॾहिं पाणी ला आवाज़ उथारिस, कॾहिं तव्हांजे हक़ ला आवाज़ उथारिस, कॾहिं बि न। छो त हुनजी उहा कैटेगरी नहीं, वो पहुंच हो लेवल ही न। हे तैमूर टालपुर तव्हांजो कल्ब ख़ादिम हो, अॼु बि तव्हांजो ख़ादिम आहे, कल्ब तव्हां सां गॾु हो, अॼु बि तव्हां सां गॾु आहे। तव्हांजे अलाह तव्हांखे बुरे वक़्त खां बचाए, पर तव्हांजे बुरे वक़्त ऐं सुठे वक़्त असीं साथ रहियूं। असीं सभु पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा तव्हांजे हर बुरे ऐं सुठे वक़्त असां गॾु बीठा हुआसीं, बीठा रहंदासीं इंशाअल्लाह। हे मशहूरु हूंदो तमामु घणो साईं अमीर शाह चवंदा त उन ज़माने में तव्हां सियासत में न हा, वो चवंदा त जे माली जेके के पेट में सूर थो थिए त नवाब साहब उथी वेंदो रहे, ऐं कुम्हार खे थिए थो निंड मां नवाब साहब पंहिंजो जेको शहरी मथां चौथी वेंदो रहे। हे मशहूरु पहाका आहिनि उमरकोट इलाइक़े जा। तो मूंखे यकीन आहे, मूंखे पक आहे त हे मुंहिंजी माली बरादरी बाक़ाइदगी सां मूंखे पोलिंगूं खटाईंदी ऐं लीड सां खटाईंदी, ऐं इनखे ख़बर पवंदी त कि पंहिंजी माली बरादरी में पाकिस्तान पीपल्स पार्टी सां बीठी आहे, इन शख़्स यानी फ़र्क़ जे पोयां ऐं इन इमरान ख़ान जे पोयां कोन बीठी आहे। तव्हां सभिनि जो शुक्रियो, देर जी वरी तव्हां खां माफ़ी घुरंदुमि। अञा मूंखे